मुझे सोने हबीब फरमायो त जे मानू रमजान जा रोजा रख्या ईमान सा सवाब जी नीयत सा जे भी रमजान जा रोजा रख्या रब्बू ने जी सारी गुजरल जिंदगी जा गुनाह बख्शे चले तो वमन काम रमदान। सही बुखारी सही मुस्लिम की हदीस सैयदना अबू हुरैरा राविया साईं फरमाया मन काम रमदान ईमान व एहतिसाबन गुफिर लहू मा तकद्दम मिन ज़ंबी। जेको मानू ओ मुझो गुलाम मुझो उम्मती रमजान जो रातियों जागंदो आ क़याम कंदो आ उब पेरो भी तरावीह जी नमाज पढ़ंदो आ। केड़ी नमाज? फर्जी नमाज पढ़ंदो पर तरावीह जी नमाज पढ़ंदो आ। साईं फरमाइनि था त मुझे रब जो वायदो आ उन्हें जे गुज़रियल जिंदगी जे हड़नी गुनाहन के बख्शे छॾींदो। वरी इन महीने में हिकड़ी रात अचे थी जंहिंजो नालो आ लैलतुल क़द्र। साईं फरमाइनि था वमन काम लैलतुल क़द्र ईमान व एहतिसाबन गुफिर लहू मा तकद्दम मिन ज़ंबी। जेको लैलतुल क़द्र जी रात ईमान सा सवाब जी नीयत सा जेको लैलतुल क़द्र जी हिकड़ी रात उनकी सारी जिंदगी जे गुनाहन के मेटे धोई पोई साफ करे चले। हिकड़ी रात जो जागण हुई सजी रात सजी जिंदगी जा गुनाह धोपण सौदो सस्तो आया महांगो आ। जवाब ॾियो सौदो सस्तो आया महांगो आ। सुभान अल्लाह। सही इब्न हिब्बान में हदीस असहाबी सगोरो सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत तो फरमाए मुझे आका फरमायो मन साम रमजान व अरफ हुदूदहू व तहफ़्फ़ज़ मा यंबग़ी लहू अन यतहफ़्फ़ज़ कुफ़िर मा क़ब्लहू। साईं फरमाइनि था जेको मानू रमजान जा रोजा रखे ऐं रमजान जूं हदूं सुञाणे रमजान जो क़द्र सुञाणे रमजान जी इज्जत ऐं एहतराम सुञाणे इन मानू जे लाइ अल्लाह ताला जल्ल शानहू सोनो हबीब तो फरमाए त रमजान जी इएं हिफ़ाज़त करे जीअं उन जी हिफ़ाज़त जो हक़ आ त रब उन जी सारी जिंदगी जे गुनाहन के धोई छॾींदो।